जसकम सकरन पारा भरिया रिथा खिलाफ 31 ॾींहं बि अलामती हालत बुख हड़ताल जारी रखी वई आहे। एहतिजाजी कैंप ते जसकम अॻवान अरबाब सोलंकी बेहोश थी वियो, जंहिंखे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिते होश में अचण बाद हॉस्पिटल में लॻल ड्रिप सूदो कैंप ते पहुची वियो। जसकम ज़िले नवाबशाह जे ऑर्गेनाइज़र जियोमिस्ट मसूद शाह, अलण सिंधी, अरबाब सोलंकी अलियास जोड़ो जो मंसूर शाल, जुल्फकार खोखर, जुमन मक्सी ऐं ॿियनि 31 ॾींहं बि बुख हड़ताल जारी रखी। एहतिजाजी कैंप ते जीएसएन महाज अॻवान कुर्बान बंब पंहिंजे मासूम ॿारनि समेत यकजहती तौर शिरकत कई। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त हुक्मरान जी नियत दुरुस्त नाहे, कूड़नि केसनि में पाबंदी बणायल। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, अमजद मैसर, दीदार शाह, आसिफ मक्सी ऐं ॿियनि अॻवाननि खे अदालत में पेश नथो कयो वञे। 31 ॾींहं खां लगातार सॼी सिंध अंदरि पुरअमन एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे, पर पाण खे जमहूरियत जो अबो सम्झंदड़ जमात जे सॼी सिंध मां चूंडियल नुमाइंदनि मां हिकु एमपीए या एमएनए खे एतिरो अमल नाहे त हू का बिड़क ॿाहिरि कढे। हुननि चयो त हू भरिया रिथा खे मुकमल रद्द कनि था ऐं सनान कुरैशी समेत मड़नी कारकुननि ऐं अॻवाननि जे आज़ादीअ ताईं जिदोजहद जारी रखण जो वचन कनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।